नाज़रीन, हैदराबाद में कोरोना सबब वधीक बजणा फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सारा कोरोना जा वार हैदराबाद में हलंदड़ आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 92 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सबब मरीज़ पंहिंजी ज़िंदगी पिणु हाराए वेठा आहिनि। जंहिं खां पोइ हैदराबाद में कोरोना सबब फौत थियल मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधीक 396 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1001 कोरोना जूं टेस्टूं कयूं, जिन मां 92 माण्हुनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे। जंहिं खां पोइ हैदराबाद में फाइल केसनि जो तादाद आहे उहो वधी 1953 थी वियो आहे, जिन मां 1917 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 36 मरीज़ इस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जी मुस्तक़िल केसनि जेका शरह आहे उहा 9% रही आहे। मुदस्सर, अवां जी महिरबानी।